नाज़रीन, पट्टीदन में हायर सेकेंडरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम है, जंहिं सबब शागिर्द ॾुखियाईनि खे मुंझण ते मजबूर आहिनि। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है वकार राजपर जी। वकार हायर सेकेंडरी स्कूल पट्टीदन में जिते सहूलतुनि जी खोट है, स्कूल में फर्नीचर वगैरह ना है, लाइट ना है। अचो तो उस्तादनि शागिर्दनि सां ॻाल्हायूं, उन्हनि जो छा चवणु आहे। कान्हे का ॿार तमामु घणा परेशान आहिनि, किरोना लॻी पिया, उस्ताद क्लासनि में वेही कोन था सघनि ऐं असांजा क्लास जेके आहिनि उन में का बि वेंटिलेशन कान्हे का, न हिते वॉशरूम जी सहूलत आहे, न पाणी जी सहूलत आहे, वाटर कूलर कोन्हे को, लाइट कान्हे का, पखा कोन्हनि के, फर्नीचर कोन्हे को, चार दीवारी कान्हे का। मुकमिल तौर ते स्कूल तबाह थी वियो आहे, जंहिंमें तक़रीबन 10-15 कमरा, हिकिड़ी पूरी विंग जेको आहे सो ख़राबु लॻी पिया, छित जा चापड़ पिया था किरण वारी आहे। उस्तादनि जे लाइ स्टाफ रूम कोन्हे को, असां सभु वणनि जे हेठऊं सर्दी गर्मी वेही जेको आहे सो गुज़ारो था कयूं ऐं ॿार सख़्तु परेशान आहिनि। 4-4 ॿार हिकिड़ी बेंच ते था वेहनि, बेंचूं मुकमिल तौर ते कोन्हनि के, उस्तादनि जे वेहण लाइ कुर्सियूं कोन्हनि के। असांजी आला हुकाम खे अपील आहे त इन ते नज़रसानी कई वञे। स्कूल पट्टीदन में लाइट कोन्हे, नंढा ॿार वेही नथा सघनि, गर्मी आहे तमामु ऐं डेस्कनि जी बि शार्टेज आहे, बिजली कोन्हे। वापडा वारनि खे चई तंग थिया, अमल ई कोन्हे, केरु ॿुधण लाइ तयारु न आहिनि। महीने खां स्कूल खुली विया आहिनि, असां लाइट कान्हे का, असां लिखूं था असांजा हथ पघिरजी था वञनि ऐं असांजी गर्मी थी वञे, असांजी राइटिंग जेका लिखूं था उन ते पघर किरे थो, असां पन्नो आलो थो थी वञे, असां न सही नथा लिखी सघूं। हुकूमत वारनि खां या बस वारनि खां असांजो ट्रांसफार्म ठाराए ॾियनि ऐं असांखे लाइट ठाराए ॾियनि। पखा कोन्हनि के, बेंचूं कोन्हनि के, असां मास्तरनि खे कुर्सियूं न आहिनि, पाणी न आहे। चवणु आहे त असां वटि स्कूल में घटि में घटि 1600 शागिर्द आहिनि। किरोना जे करे 800 खां 1000 ताईं अटेंडेंस आहे। उन जे बावजूदि 1 महीने खां बिजली न आहे का। असां वापडा वारनि खे चई थकिजी पिया आहियूं, हिन महिल त उहो ॿुधण जे लाइ तयारु ई न आहिनि का। स्कूल में उस्तादनि जे लाइ वेहण जे लाइ फर्नीचर न आहे का, शागिर्दनि जे लाइ टेबलूं वग़ैरह न आहिनि, कुर्सियूं वग़ैरह न आहिनि के। असां हुकूमत ऐं वस वारनि खां मुतालबो था कयूं त फौरी तौर नोटिस वठी असांखे फर्नीचर ॾिनो वञे ऐं बिजली बहाल कई वञे। कैमरामैन अब्दुल वहाब लाशर सां गॾु वकार राजपर, आवाज़ TV।